जीडीए उम्मीदवार हाजी जलाल शाह जामोद जे मान में ॻोठ बच्चल वरिया में सैयद बाबू शाह, अलाबख्श वरिया, उमर वरिया, इमदाद वरिया, सिद्दीक वरिया तरफ़ां कर्नल गॾजाणी उन मौक़े ते जीडीए अॻवान हाजी जलाल शाह जामोद गॾजाणी खे ख़िताब कंदे चयो त अवाम हाणे सुजाॻ थी चुको आहे, जेको 8 फ़रवरी ते तारे ते ठपो हणी पीपलनि खां पंहिंजो हक़ वठंदी। हाणे पीपल्स पार्टी जे सिंध में तॾा वेड़ शुरू थी चुकी आहे। इंशाअल्लाह मटियारी ज़िले समेत समूरे सिंध में जीडीए ऐं संदसि इतिहादी वॾी अक्सरियत सां कामयाब थींदा। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।